बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सबब लोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे हाफ़िज़ मोहम्मद अहसन चन्ना। इहो जेको आहे विरहाङे खां पोइ जो जेके आहिनि मशहूरु जेके शाइर आहिनि उन में आहिनि। इहो टॉपिक जेको हाफ़िज़ मोहम्मद अहसन चन्ना खयो आहे इहो असांजी सिंधी 12वीं क्लास जेको सिंधी लाज़मी किताब आहे उन में बि इहो इन जो नज़म आहिनि ऐं नज़म वारे हिसे में इहो आहे। असां अचूं था पंहिंजे थोरो मां जो इंट्रो तव्हांखे ॿुधायां थी उन खां पोइ जेको आहे इन जा कुझु किताब आहिनि जो ॾिसूं था। हाफ़िज़ मोहम्मद अहसन चन्ना जे पीउ जो नालो जुमा ख़ान चन्ना हो। उनजो जनमु जेको हुयो दादू ज़िले जे ॻोठु मलकाणी में थियो हुयो। पंहिंजे दौर जो नाले वारो शाइर ऐं सहाफ़ी हो। संदसि केतिरा ई किताब शाया थियल आहिनि जिन में दीवान अहसन, गुलज़ार अहसन, एहसानुल इख़लाक़, रुबायात अहसन, मुज़ाहिर मुस्तफ़ी, उन खां पोइ गुलदस्ता अहसन, लतीफ़ीलात, अहसन अल अशार वग़ैरह अहम आहिनि। ख़ासि तौर ते इल्मु उरूज़ जी शाइरी जो माहिर हो। उन खां अलावा जेको आहे हिन शाइरी में जेको इन जो थोरो नमूनो पेश कजे थो उनखे गौर सां ॿुधिजो। ख़ालिक़ व राज़िक़ रहम पाक परवर या ख़ुदा, तुंहिंजी ज़ात किबरिया, अल्लाह अकबर या ख़ुदा। गज़ल जी शाइरी में पंहिंजो मट पाण हो। महबूब जे संग दिली ऐं बेरुखी ॾिसी मजबूर ऐं लाचार थी महबूब सां मुखातिब थी चवे थो त अङण मुंहिंजे न ईंदे दिलबर छा, सदाई मूंखां हीअं रहंदे जुदा छा। हाफ़िज़ साहब क़ौमी रंग में बि शाइरी कई आहे जंहिंमें वतन जी सिक ऐं सोज़ पिरत ऐं प्रीत जो इज़हार मिले थो। पर महबूब जी सिक में खेसि वतन जी सिक बि विसरियो वञे थो। महबूब उन में जेको आहे उनजी इहो थोरी शाइरी जो नमूनो हुयो। हाफ़िज़ मोहम्मद चन्ना जो उनजो पूरो नालो मोहम्मद अहसन आहे। पूरो नालो मोहम्मद अहसन अथसि। जेको पीउ जो नालो जुमा ख़ान चन्ना अथसि। जनमु जेको 12 अप्रैल 1900 ईस्वी में थियो आहे। जनमु हंधि ॻोठु मलकाणी ज़िलो दादू अथसि। तालीम सिंधी फाइनल अथसि। अदबी सुञाणप क़ादिरुल कलाम शाइर तख़ल्लुस अहसन। सहाफ़ती ख़िदमतनि में अचे थो बानी हफ़्तेवार अख़बार आवाज़ सिंध दादू। एवार्ड सदारती एवार्ड हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ां 1986 ईस्वी में वफ़ात अथसि 19 जून 1986 ईस्वी में। छपियल किताबनि में जेका अथसि शाह जो पैगाम नसर में आहे, क़ससुल अंबिया तर्जुमो आहे, दीवान अहसन शाइरी अथसि जेका 1933 में आहे, अहसनुल इख़लाक़ 1935 ईस्वी में अथसि। पंजो अथसि गुलज़ार शेर शाइरी रुबायत अथसि। शाइरी में इहो रुबायत अहसन शाइरी अथसि 1955 ईस्वी में। सवाने मखदूम बिलावल बागबानी सवाने 1955 ईस्वी में अथसि। सचन ते सितम इहो नसर अथसि 1960 ईस्वी में। मज़ाहिर मुस्तफ़ी मज़हब इहो जेको आहे 1962 ईस्वी में। गुलदस्ता अहसन शाइरी आहे 1964 ईस्वी में। ख़ातून जन्नत शख्सियात 1971 ईस्वी में। मुख़्तसर आतम कहाणी मंज़ूम आहे 1979 ईस्वी में। सिंधी ग्रामर जेको आहे ॿियो 13 लतीफ़ीलात लतीफ़ियत ते आहे। इस्लाहिल मुस्लिमीन इख़लाक़ियत ते आहे। सरापाए रसूल मज़हब अफ़ज़ुल अज़कार मज़हबियत ते आहे। बिनात रसूल मज़हबियत ते आहे। जग्राफ़ी ज़िला दादू तारीख़ इहो जाग्राफ़ी तालका दादू तारीख़। ॾूंगर से ॾोरींदियूं सिंधी सूं 2 क्लास खां 5 क्लास ताईं। इहे उन जा जेके आहिनि कुझु किताब आहिनि। उन में जेको आहे सिंधी 23 किताब अथसि इस्लामी सूंहं इहे 2 भाङा। इहे जेके हुया उन्हनि जा जेके कुझु छपियल किताब आहिनि 23 किताब ऐं उन्हनि जो जेको थोरो इंट्रो हुयो उहो मां तव्हांखे ॿुधायो। उमेदु आहे त इहो जेको आहे ऐं उनजी शाइरी जो नमूनो बि मां तव्हांखे ॿुधायो। उमेदु आहे त इहा तव्हांजे लाइ ॾाढो लाभाइतो थींदो। हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी प्रेस कजो त जीअं हर वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।